तो अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज पाण इन छोकरे का जो थोड़ो सो इंटरव्यू वठण चाहींदासीं त ही केरु आहे ऐं किथे जो आहे, हिते छाजे लाइ वेठो आहे ऐं छा करणु आयो आहे ऐं वॾो थी छा करणु चाहे थो ऐं हिन जो जेको बेस्ट क्रिकेटर आहे उहो कहिड़ो आहे ऐं ही कंहिंजो फैन आहे कंहिंजो न। त भाउ तूं ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? पहिरीं नालो आहे समीर हुसैन दर्स। अच्छा, तूं किथां आहीं? आऊं आहियां कलोई खां। कलोई खां। कहिड़ो ॻोठ आहे? ॻोठ हाजी मोहम्मद। हिते छा करणु आयो आहे? हिते मां पढ़णु आयो आहियां। अच्छा, कहिड़े क्लास में? मैट्रिक क्लास पास कयो आहे। फर्स्ट ईयर किथे कंदे? फर्स्ट ईयर बि अञा प्रोग्राम कोई कोन्हे, ॾिसंदा वधीक ख़बर पई। अच्छा, हिते माना सभ खां भले खां भली पढ़ाई कहिड़े कॉलेज में हूंदी आहे? मतिलबु हिते सादे मिठी शहर में या ॿिए किथे? मिठी शहर में। मिठी शहर में आहे हिकिड़ो कॉलेज। अच्छा, ॿियो कॉलेज बि कोन्हे? छोकिरियुनि जो कॉलेज गर्ल्स ॿियो टियों हूंदो न, हू छोकिरियुनि जो अलॻि आहे। ऐं उहो त पुछां त आहे या न आहे? त छोकिरियुनि जे कॉलेज में आऊं छा कंदो? अरे भाउ आहे या न आहे? ऐं इहो थो पुछां। हू छोकिरियुनि जो अलॻि आहे, छोकिरनि जो अच्छा, अलॻि आहे। छोकिरनि जो हिकिड़ो ई तो आहे। हेॾा कॉलेज आहे न, एलिमेंट्री कॉलेज। त छोकिरियुनि हा, एलिमेंट्री कॉलेज त छोकिरियुनि जो कोन्हे। एलिमेंट्री भाई इहो कॉलेज मूं ॿुधो ई अॼु लॻिड़ो। अच्छा, तूं केतिरनि सालनि खां हिते मिठी में रहीं पियो? हाँ, मिठी में वरी तकरीबन 2 साल थी चुका आहिनि। 2 साल थिया आहिनि, तोखे ख़बर कोन पई एलिमेंट्री कॉलेज आहे या न? न यार, मूंखे ख़बर कोन्हे। अच्छा, चवनि पिया भली मलाणी पेट्रोल पंप वटि आहे। किथे आहे मलाणी पेट्रोल पंप? ॾिठो आहे? ही त भुलिजी वियो यार। यार ज़बान चढ़ी चुकी है। अच्छा अच्छा, पर मलाणी पेट्रोल पंप ॾखण तरफ़ न, उभर ने तरफ़ लोन ते तरफ़ लोन जी तरफ़ माना पाका हेॾा न हेॾा हलो किथे आहे? हेॾा तरफ़ आहे पर मिठी शहर जे हिकिड़े कंहिं न कोई कोने ते आहे। यार ही त चवे पियो केॾा कोन्हे, चवे पियो आया हिन जी ख़बर त कोन्हे। पासे में को आहे गर्ल्स कॉलेज। अच्छा, हिते कोन कोने ॾिठो कोन्हे, पर तव्हां शायदि हुते विया हूंदा त तव्हां ही गंजो आहे, ही गंजो तव्हां छा हिकदमि वियो भाई। अच्छा, ये पढ़ंदो कहिड़े क्लास में? ही 5 पास कयो। हाँ भाउ, कहिड़े क्लास में पढ़ंदो आहीं? अच्छा अच्छा अच्छा, क्रिकेट खेॾंदो आहीं? बिल्कुलु। अच्छा, बैट जलबी है या वो भी कौन जलबी है? अच्छा, तुम्हें बैट भी होंदा है जरा? नंढी केरी गोॾे जहिड़ी? तुंहिंजे गोॾो 2 फुट बि कोन्हे, एॾी बैट किथां आणींदो आहीं? ठाहींदो आहीं पाण? वॾो मिस्त्री आहीं? अच्छा अच्छा, कहिड़े बॉल सां खेॾंदो आहीं? अच्छा, हार्ड बॉल सां। वाह यार, कहिड़े ग्राउंड में? कराची स्टेडियम। यार सच में तोखां पुछां पियो, तुंहिंजो फेवरेट जेको क्रिकेटर आहे उहो कहिड़ो आहे? अच्छा, शाहिन शाह अफरीदी। तुंहिंजो कहिड़ो आहे? मुंहिंजो फेवरेट क्रिकेटर ऑलवेज नसीम शाह। नसीम शाह आहे। अच्छा अच्छा, हा, नसीम शाह जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? नसीम बाबा दुनिया जी जेको ॻाल्हि चए नसीम शाह जहिड़ा मुंहिंजा उहो कुझु कोन्हे। अच्छा, हा। वाह यार, तूं छा चवणु चाहींदे? कुझु त चवणु चाहींदे, तुंहिंजो फेवरेट क्रिकेटर आहे? मिड़ई नाले जो आहे? ॾिसंदो आहीं? शाहिन खे। अच्छा अच्छा, त दोस्त तूं ॿुधाए ही शहर कहिड़ो? ही शहर हिन वक़्तु मूंखे लॻंदो मिठी आहे, पक लॻे पर थो, पक कोन्हे न? पक कोन्हे। अच्छा, पुछा करे वठ। अरे भाऊ भाऊ बाबा दयाल दोस्त है नालो जा। यार मुबानो तो मम्मी तो बोले कि जगह भाई शहर करो यार ऊंच में तो मां पढ़ाई पियो करियां। ॾिसो विद्या पियो ॾिसे, बिल्कुलु विद्या पियो ॾिसे, बिल्कुलु ही ॾिसो दोस्त का मां इंटरव्यू करो वठा। शहर नालो कहिड़ो आहे? अस्सलाम वालेकुम। अच्छा अच्छा अच्छा, भाई थोड़ा सा टैलेंटेड होगा चलेगा भाई। हम सिंधी है ना, तो आधा सिंधी आधा उर्दू हम मिक्स करेंगे और उसका जो इजिकल टू आएगा ना वो उस पर वंड करेंगे। तो वंड करने के बाद हम हाँ, क्या हुआ घाटकी? अब समझ में आया? अब भाई तुम बताओ,
क्या बताऊं? क्या नाम है आपका? गुलाम मुस्तफा। अच्छा, हिंदी बोलते हैं या उर्दू? जो भी लैंग्वेज बोले। अच्छा, क्या कर रहे हो यहाँ पर? जो लैंग्वेज सेट करेंगे। मुझे तो यार हिंदी आती है, उर्दू बोल नहीं सकता। हाँ भाई, यहाँ क्या करने आए हो? पढ़ने आए हो? पढ़ने आए हो? ये तो फोन चला रहा है, बोल रहा है। और मम्मी कमाल कमाल, क्या कर रहा है यार? वीडियो देख रहा है। ओ ऐसा ऐसा वीडियो देख रहा है। ऐसा ये कहता है कि मैं पढ़ने आया हूँ। अब नहीं होगा, अब नहीं होगा भाई, अब कुछ नहीं होगा, अब कुछ नहीं होगा भाई, अब सच बताओ भाई। इसका फेवरेट पेज है और ये जो है इसके यूट्यूब चैनल भी इसके साथ जुड़ा है। उसका जो यूट्यूब चैनल भी है डीएम ऑफिशियल, बहुत यूट्यूबर है, मगर इसका पेज देखोगे तब तो तुम डर जाओगे यार। इसका पेज बहुत कमाल का। अब फिर से दिखाओ।